टंडो गुलाम हैदर में भी तालीमी इदारनि जी बंदिश खिलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी है। रिपोर्ट कर रहा है नूर हसन बागरानी। टंडो गुलाम हैदर में कोरोना में वाध जो सबब ॼाण सिंध हुकूमत पारां स्कूल बंद रखण वारे फ़ैसिले खिलाफ़ टंडो गुलाम हैदर जे शागिर्दनि सान्यावंदनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते स्कूल खोलियो, तालीम बचायो, स्कूलनि खे ताला नामंज़ूर जा उबदारींदड़ नारा हया विया। छा रुगो कोरोना स्कूलनि में आहे? मालपीड़ियूं लॻी पियूं आहिनि। टने मोहम्मद खान में मालपीड़ियूं 2 पीड़ियूं लॻी पियूं आहिनि, ज़बरदस्त आहिनि। ऐं उते कोरोना न आहे, सिर्फ़ु ताला स्कूल में ई ताला आहिनि ऐं कोरोना आहे स्कूलनि में। मुंहिंजी गुज़ारिश आहे चीफ जस्टिस खे असांजी तइलीम खे बहाल कयो वञे। ही स्कूलनि खे जेके ताला आहिनि इहे असीं हाणे बर्दाश्त कोन करे सघंदासीं। असांजो मुस्तक़बिल तबाह पियो थिए। वॾेरनि जा ॿार आहिनि उहे त ख़ैर परे परे पढ़नि पिया, पंजाब लाहौर जिते पढ़नि पिया उते। असांजा ॿार जेके इहे छॾे करे वेठा आहिनि। गवर्नमेंट जेका कोरोना जी आड़ में बी करे असांजे ग़रीब मिसकीननि ॿारनि जे स्कूलनि खे ताला आया आहिनि। तो असां वध खां वधि पुरज़ोर एहतजाज करूं था इन ॻाल्हि जो ऐं मज़म्मत करूं था। साईं मुराद अली शाह असां पुरअमन एहतजाज करे असांजो हक़ आहे तो घुरूं था खुदारा ही तइलीमी जेके ताला आहिनि ख़तमु करे स्कूल खोलिया वञनि। ॿिया त असांजा बुनियादी हक़ असांखां खसिया आहिनि, पर जेका असांजे बच्चनि जी तइलीम आहे असां हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं। अॼु असां पुरअमन मुज़ाहिरनि ते आहियूं, सुभाणे असां हिन रोडनि ते हूंदासीं। असांजी बच्चनि जी तइलीम न खसियो, असांखे हिन रोडनि ते विहण ते मजबूर न करियो। उन्हनि वधीक चयो त तइलीम असांजो बुनियादी हक़ आहे। कोरोना जो सबब ॼाणाए स्कूल बंदि रखी असांजे ॿारनि खां इहो हक़ खसियो पियो वञे। कैमरामैन अली हसन चढ़ड़ सां गॾु नूर हसन बागरानी, आवाज़ TV न्यूज़, टंडो गुलाम हैदर।